ॻाल्हायो छो नथा हाई स्कूल में कॉलेज में यूनिवर्सिटी में मदरसे में ईसा खां पोइ जेको तबलीग वारो पढ़ंदा आहियो फज़ाइल अमल उन जो नालो छा आहे किताब ऐं हुजूर ते छा नाज़िल थियो वल्लज़ी अंज़ल अलैकुमुल किताब सोना मां रब अर्श तो मोहम्मद ते किताब नाज़िल कयो आहे तीर त यज़ीद जे हथ में हो किताब मुंहिंजे मौला हुसैन जे हथ में हो किताब कामयाबीअ जी निशानी आहे ताजा जो अली अली जो अली अली जो अली अली असां है चलता हुकदार आयो कंदा आले नबी असां मुझे मौला अली का जुम्मे में 3 साल पूछो हमरा जो अली 100 मौलवी का पूछो तुम न बुधायो तो अली तू जवाब दे मुझे मौला का सवाल पूछो कि वो केड़ा जानवर है जेके बच्चा दी जाए वो केड़ा जानवर है जेके आना दी मौला फरमाए जंजा कन्ना बाहर वो बच्चा दी जाती जंजा कन्ना अंदर वो आना दी जाती